हंडियारी में ख़बर जूं ॻोठ तारको जे रवासी बेवाह औरत जो टीओ ठरी मिरवा ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो इंसाफ़ जी घुर कई वई आहे। वालिद प्राइमरी उस्ताद हो, संदसि फौत थियण बाद अमर के पेंशन मिलंदी हुई। अज़ीज़ा पीरज़ादो जो इहो चवणु आहे संदसि चवणु आहे त अमर जे फौत थियण बाद पेंशन जा कागज़ खणी तालके एजुकेशन ऑफिसर ठरी मिरवा हसन वेसर वटि वियसि त हुन रिश्वत तलब कई आहे। मां ग़रीब बेवा आहियां, रिश्वत नथी ॾेई सघां। टीओ मीरवा ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे, मिसमात अज़ीज़ा ख़ातून अपील कई आहे। हंडियारी मां ख़बर ॾियूं पिया ॻोठ तारको जे रवासी बेवाह औरत जो टीओ ठरी मिरवा ख़िलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी घुर कई वई आहे। वालिद प्राइमरी उस्ताद हो, संदसि फौत थियण बाद अमर खे पेंशन मिलंदी हुई। अमर जे फौत थियण बाद पेंशन जा कागज़ खणी तालके एजुकेशन ऑफिसर ठरी मिरवा हसन वेसर वटि पहुतसि त हुन रिश्वत तलब कई आहे। मां ग़रीब बेवा आहियां, रिश्वत नथी ॾेई सघां। टीओ मीरवा ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।